अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। रानीपुर में अरड़ा ॾींहं अॻु अगवा थियल बालक आदेश कुमार बाज़ियाब। शहर में ख़ुशी की लहर छाइजी वई। पुलिस मूजिब हिंदू वापारी हीरोमल के पुट 8 वरनि के आदेश कुमार के कच्चे वारे इलाके में बाज़ियाब करायो वियो आहे। अगवा कंदड़ गिरोह जा 4 जवाबदार गिरफ्तार। हुकूमत की माशी सुधारन ते IMF जो पैकेज बहाल। आलमी मालियाती फंड पाकिस्तान के 1 अरब 17 करोड़ डॉलर थे राज़ी थी वियो। IMF पारा पाकिस्तान की माशी सुधारन वाले प्रोग्राम की तारीफ। तोसी प्रोग्राम तहत पाकिस्तान के 4 अरब 20 करोड़ डॉलर वधीक ॾिना वेंदा। IMF जो चवणु आहे त ईंदड़ साल जून ताईं रक़म 7 अरब ताईं डॉलर कई वेंदी। पाकिस्तान के बजट ते सख्ती से अमल करणो पवंदो। पाकिस्तान के तलब ऐं रसद ते बदल एक्सचेंज रेट बरकरार रखणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त IMF सां मुआहिदो मुल्क में माशी ॾुखियारियूं घटिताईंदो। मिफ्ता इस्माइल ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में टीम की कोशिशुनि सां IMF प्रोग्राम बहाल थियो। IMF सां मुआहिदे की बहाली बेहतरीन टीम वर्क जो आला मिसाल है। सुप्रीम कोर्ट के फैसले इमरान खान एंड कंपनी जो कूड़ वायको करे छड़ियो। इमरान खान आइन की भनकड़ी करे हुकूमत की तब्दीली के जहिड़े तरह साजिशी मौक़िफ़ जो रंग ॾिनो कूड़ खड़ियो उहो इंतहाई शर्म जोगो है। सभिनी खे अदालत जो फैसलो जरूर पढ़न घुर्जे। IMF सां मुआहिदे खां पोइ पाकिस्तानी रुपयो सगारो थियण लॻो। डॉलर की कीमत घटि थियण लगी। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 5 पैसा सस्तो थियण बैदि 209 रुपया 5 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 1 रुपयो 50 पैसा सस्तो थियण बैदि 210 रुपयनि जो थी वियो। मुआहिदे बैदि पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में भी कारोबार जो हाकारी लाड़ो ॾिठो पियो वञे। 100 इंडेक्स 129 पॉइंट्स के इज़ाफ़े बैदि 41,942 ते मौजूद। पेट्रोल अज ही सस्तो कयो वेंदो। अवाम के रिलीफ ॾियण लाइ 15 जुलाई जो इंतजार न कबो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त पेट्रोल सस्तो करण ते IMF के को भी एतराज़ नाहे। IMF सां मुआहिदो पूरी क़ौम के मुबारक हुजे। क़ौम ॾुखियनि फैसलनि में शहबाज शरीफ सां गॾु बीठल आहे। पाकिस्तानी क़ौम बहरान के समझे थी। ॾुखे वक़्त खां पोइ अवाम के रिलीफ ॾियण जो वक़्तु अची वियो आहे। इत्तेहादी हुकूमत डिप्टी स्पीकर के रूलिंग खिलाफ सुप्रीम कोर्ट के फैसले की आजिया करे छड़ी। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सुप्रीम कोर्ट असेंबली टोड़न खिलाफ फैसलो ॾिनो। अदालत डिप्टी स्पीकर की रूलिंग बदनीयती ते बदल करार ॾिनी। कमर ज़मान कायरा चयो आहे त इमरान खान सबूतन का सवाइ मुसलसल कूड़ ॻाल्हाए पियो। साजिशी बयानी ज़रिए जमहूरियत खिलाफ साजिश कई वई। वफ़ाक़ी वज़ीर शीरी रहमान चयो आहे त मफ़रूज़न की बुनियाद ते रूलिंग ॾिनी आहे। आइन पार्लियामेंट से तोहीन कई वई। सुप्रीम कोर्ट के फैसले बाद सदर आरिफ अलवी के इस्तीफ़ा ॾेई छॾण घुर्जे। PTI अगवान फवाद चौधरी जॾहिं दिल चाहे थी नोटिस वठन था। कोर्ट में ब्रेक अग छा थी रहो हो आई ब्रेक खां पोइ छा थियो खेन पतो आहे। जजीज साइफर की जांच छो नथा कन। एस्टेब्लिशमेंट ते तनकीद करे फवाद चौधरी चयो त उन्हनि जे मुंह के रत लगल आहे त सियासी फैसला करना आहिनि। हाणे उहो बदलाइणो पवंदो। इहो नथो थी सघे त एस्टेब्लिशमेंट हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो ॿिए ॾींहुं ॿियो फैसलो करे। मुक़तदर धुरियूं फैसलो कनि त खेनि मुल्क श्रीलंका बणाइणो आहे या उनखे अॻिते खणी वञणो आहे। सुप्रीम कोर्ट केतिरा ई ज़बरदस्त फैसला ॾिना पर हीअ फैसलो तकरारी आहे। आर्टिकल 6 जा केस हलण शुरू थिया त ॻीचूं घड़ियूं थी वेंदियूं ऐं रसा खुटी पवंदा। अॻूणे स्पीकर असद केसर चयो आहे त खेनि सुप्रीम कोर्ट जे फैसले ते ख़दशा आहिनि। अदालत पार्लियामेंट जे मामलनि में मुदाख़लत नथी करे सघे।
घरू वज़ीर राणा सनावला जो सदर आरिफ अली खां इस्तीफ़ा जो मुतालबो संदसि चवण आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ सदर खे इस्तीफ़ा ॾेई छॾणु घुर्जे। फ़ैसिले बैदि इमरान ख़ान जी सियासत जो जनाज़ो निकिरी वियो आहे। PTI चेयरमैन सियासत मफ़ाद बचाइण लाइ मुल्की मफ़ाद दाव ते लॻाए छॾिया। अदालती फ़ैसिले में अॻूणी हुकूमत जे आइनी भदकड़ियुनि खे वाज़े कयो वियो आहे। अदालती फ़ैसिले सां आइन जो मान मथां थियो। आर्टिकल 6 तहत कार्रवाई लाइ कमु शुरू करे छॾियो आहे। इलेक्शन कमीशन PTI चेयरमैन जे इल्ज़ामनि जो नोटिस वरितो। पेमरा चेयरमैन खे ख़त, इमरान ख़ान जी तक़रीरुनि जो रिकॉर्ड तलब। इलेक्शन कमीशन कंहिं जे दबाव में न ईंदी ऐं न दबाव में अचण बिना इदारो पंहिंजे आइनी किरदार अदा कंदो रहंदो। पंहिंजा झेड़ा पाण ताईं महदूद रखो, छाकाणि त इलेक्शन कमीशन लाइ सभु बराबर हैसियत रखनि था। इलेक्शन कमीशन जे तर्जुमान जो इमरान ख़ान जे बयाननि ते रद्दअमल। ॾह वोटनि एवज़ हिकु मोटरसाइकिल ॾियण जी आछ ते PTI जे उम्मीदवार ऐं शाह महमूद कुरैशी जे पुट ज़ैन कुरैशी ख़िलाफ़ इंक्वायरी जो नोटिफिकेशन इलेक्शन कमीशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन तहत असिस्टेंट कमिश्नर ऐं सेक्रेटरी RTA इंक्वायरी ऑफिसर मुक़रर, DO जांच ऑफिसर खे जल्द रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी। इरसा पारां KP खे हिस्से खां 42% वधीक पाणी ॾियण जो एतिराफ़। यूसुफ टालपुर जी सदारत हेठि क़ौमी असेंबली जे पाणी बाबति कमेटी जो इजलास। इरसा अमलदारनि इजलास में ॿुधायो त जुलाई में बरसातूं पयूं, उन खां अॻु पाणी जी खोट रही। KP पंहिंजे हिस्से खां 42% वधीक पाणी इस्तेमालु कंदो रहियो। बरसातूं न पवनि हा त रबी दौरान पाणी खोट 50% थिए हा। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। खैरपुर, उबाड़ो, शिकारपुर, कुंभ, लखी, सालेपट, सामारो, ठुल, रुस्तम ऐं ॿियनि शहरनि में वसकारो थियो। अॻे ई पाणी हेठि आयल इलाइक़ा ऐं रोड रस्ता पाणी सां भरिजी विया। केतिरनि ई इलाइक़नि में बिजली बंदि। मौसमियात खाते मूजिबि 15 ऐं 16 जुलाई ते कराची में बरसातुनि जो ज़ोर वधी सघे थो। हैदराबाद में क़त्ल थियल नौजवान बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं धारियनि जी सिंध मां नेकाली लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज। जेकबाबाद, कंदकोट, बद्दीन, शहदादकोट, मीरपुर माथेलो, कंडियारो, भिरा रोड, ॾखण में एहतजाजी मुज़ाहरा करे धरणा हया विया। डिगड़ी, झुडो, मीरो खान, काज़ी अहमद, सामारो, छोर, मनहड़ो, पड ईदन, राधण, सिराड़ी, सिंगोरजा ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी एहतजाज। बिलाल काका जे कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं अफ़गानी पठाननि खे बिना देर सिंध मां नेकाली ॾियण जो मुतालबो। वॾे वज़ीर मुराद अली शाह बिलाल काका जे क़त्ल ऐं बाद में पेश आयल वाक़िअनि जो नोटिस वरितो। वॾे वज़ीर पारां कराची ऐं हैदराबाद में पेश आयल वाक़िअनि बाबति पुलिस खां रिपोर्ट तलब। वॾे वज़ीर चयो आहे त पुलिस वाक़िए जी जांच करे जवाबदारनि खे अंजाम ताईं पहुचाए। लिसानी बुनियादनि ते कंहिं बि साज़िश खे कामयाब थियण न ॾिनो वेंदो। सिंध अमन जो गढ़ आहे, अमन अमान जी सूरतहाल ख़राब थियण न ॾिनी वेंदी। हैदराबाद में 2 ॾींहं अॻु पेश आयल वाक़ियो अफ़सोसनाक आहे। सूबे में कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इतलात जे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त अफ़सोसनाक वाक़िए में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। को बि शरपसंद कानून हथ में खणंदो त कार्रवाई कई वेंदी। मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाईंदड़ कुझु नौजवाननि खे बि हिरासत में वरितो वियो आहे। सिंध सूफ़ियुनि ऐं अमन पसंदनि जी धरती आहे। कंहिंखे बि अमन ख़राब करण न ॾिनो वेंदो। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद एंटी करप्शन में तलबी वारे नोटिस खे हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। दरख़्वास्त में चीफ सेक्रेटरी पंजाब, घरू सेक्रेटरी ऐं DG एंटी करप्शन समेत ॿियनि खे धुर बणायो वियो। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त ज़मीन जे विकिरे जो मुआहिदो कंहिं बि रीत गैर क़ानूनी न हो। एंटी करप्शन गैर क़ानूनी तौर इंक्वायरी शुरू कई। शेख रशीद अदालत खे इस्तदा कई त 15 जुलाई ते तलबी वारे एंटी करप्शन जो नोटिस गैर क़ानूनी करार ॾेई कलअदम करार ॾिनो वञे।
कोयटा में दारुल अमान मां 3 औरतुनि जे लापता थियण जी जांच लाइ कमेटी क़ाइम। कमेटी जांच करे 3 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। औरतुनि जे लापता थियण में मुलविस ज़िम्मेवारनि जो तइन कयो वेंदो। गोरी ट्रे कोयटा में OSHO मूजिब 3 औरतूं ओचितो लापता थी वयूं। संदन ॼमारूं 13, 18 ऐं 30 साल आहिनि। ॿिनि जो तालुक़ कोयटा ऐं 3 औरत जो तालुक़ ज़ियारत सां आहे। टिनी औरतुनि खे अदालती हुकुम तहत दारुल अमान कोयटा उमाणियो वियो हो। कंबर भरिसां पलांद में नौजवान क़त्ल। ॻोठ मलूक बुलेदी में बुलेदी बिरादरी जी 2 धुरियुनि विच में झेड़ो थी पियो। गोलियूं लॻण सबबि साजिद अली बुलेदी मारिजी वियो। ईद खां हिकु ॾींहुं अॻु नौजवान वहीद बुलेदी खे बि क़त्ल कयो वियो हो। हैदराबाद वेझो सिंधु दरिया में वेझण दौरान 2 ॼणा ॿुॾी फोत। 1 ॼणे खे बचायो वियो। फोत थियलनि में 40 वरे जो रफ़ीक ऐं 35 वरे जो नादिर शामिल। मक़ामी टोबनि ज़रिए 2 ॼणनि जा लाश हथ कया विया। 14 वरे जो फैज़ान खे बचायो वियो। गणती जोगी हालत में अस्पताल